ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 12/11/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार पंहिंजे खे आत्मा समझ, आत्मा भाई सां ॻाल्हि करो, अहिड़ी दृष्टि पकी करो जो भूत प्रवेश न कंदा। जॾहिं कोई में भूत ॾिसो त हुन सां किनारो करे वठो। कहिड़ो भूत? ये विकार बुराइनि जो भूत हूंदो आहे न, जॾहिं कंहिंमें इहे भूत ॾिसो त उन्हनि सां किनारो करे छॾियो। ऐं त बि अगरि असां आत्मिक स्थिति में स्थित थी करे बाबा जी यादि में रही करे कंहिंसां ॻाल्हाईंदासीं त भूत, सभु प्रकार जा भूत भॼी वेंदा। प्रश्न आहे, बाप जो ठहिण खां पोइ बि आस्तिक ऐं नास्तिक ॿार आहिनि, उहो कीअं? उत्तर आहे, आस्तिक उहे आहिनि जो ईश्वरीय क़ाइदे जो पालन कंदा आहिनि। आस्तिक उहे आहिनि जो ईश्वरीय क़ाइदे जो पालन कंदा आहिनि, देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। ऐं नास्तिक उहे आहिनि जो ईश्वरीय क़ाइदे जे ख़िलाफ़ भूतनि जे वश थी आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। ॿियो आहे, आस्तिक ॿार देह से देह जे सभु संबंधनि सां बुद्धि योग छॾे पंहिंजे खे भाई भाई सम्झंदा। नास्तिक आहिनि जो देह अभिमान में रहंदा आहिनि। ओम शांति। पहिरियों बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि हे ॿार, बुद्धि में सदा ये यादि रखो कि शिव बाबा असांजो सुप्रीम बाप आहे, सुप्रीम शिक्षक बि आहे, सुप्रीम सतगुरु बि आहे। इहा पहिरियों बुद्धि में ज़रूरु अचिणो खपे। हर हिकु पंहिंजे खे ॼाणे सघंदो आहे कि असांजी बुद्धि में आयो आहे व न आयो आहे। अगरि बुद्धि में यादि ईंदो आहे त आस्तिक आहे, न ईंदो आहे त नास्तिक आहे। छा यादि न ईंदो आहे? कि असांजो उहो बाप शिक्षक, सुप्रीम बाप, सुप्रीम शिक्षक ऐं सुप्रीम गुरु। त बाबा जी ने बुद्धि में अचिणो खपे। स्टूडेंट जी बुद्धि में सभु अच्छा झटि अचिणो खपे कि टीचर आयो आहे। घर में रहंदा आहियूं त भुलिजी वेंदा आहिनि ॿार। त इहे असांखे सदा यादि रखे, तॾहिं असां आस्तिक कहलाईंदासीं। उन रुहाब सां ॾाढो कोई मुश्किल सम्झंदा आहिनि कि असांजो सुप्रीम बाबा अची करे असांजो टीचर ठही असांखे पढ़ाए थो ऐं वापसि वठी हलंदो सतगुरु बि आहे। असांजो सुप्रीम बाबा आयल आहे, उहो टीचर बि आहे, वापसि वठी वञण वारो सतगुरु बि आहे। यादि अचण सां ख़ुशी जो पारो चढ़ंदो, न त पंहिंजे ई दुख दर्द दुनिया जी छीछी ॻाल्हियुनि में भिन भिन ख़्यालत में वेठा हूंदा। ॿी ॻाल्हि, ॾाढी करे ॿारनि खां पुछंदा आहिनि कि विनाश में ॿारनि सां पुछंदा आहिनि कि विनाश में बाक़ी केतिरो समय आहे। अगरि तव्हांखां ॿियो माण्हू पुछनि था त चओ इहा पुछण जी ॻाल्हि न आहे। पहिरियों त इहा असांखे कंहिं सम्झायो उनखे ॼाणो, पहिरियों बाप जो परिचय ॾियो। आदत पइजी वेंदी त सम्झाईंदा, न त भुलिजी वेंदा। बाप केतिरो चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप केतिरो चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। ॿिए खे आत्मिक दृष्टि सां ॾिसो, परंतु उहो दृष्टि रहंदी न आहे। रुपए सां हिकु आनो बि मुश्किल आहे, जीअं बुद्धि में वेंदो ई न आहे। जीअं बुद्धि में वेंदो ई न आहे। बाबा चवंदा आहिनि ॿारनि जी, रुपए सां हिकु आनो बि मुश्किल। ये कोई बाप श्राप न ॾींदा आहिनि, त बाप सम्झाईंदा आहिनि कि ज्ञान ॾाढो ऊंचो आहे। राज्य जी स्थापना थींदी आहे, रंग खां वठी करे राव ठहींदा आहिनि। राव थोरा ठहींदा आहिनि, बाक़ी रंग नंबरवार आहिनि। लास्ट नंबर वारनि जी बुद्धि में कॾहिं कोई ॻाल्हि वेही न सघे। त पहिरें जॾहिं कंहिंखे बि सम्झाईंदा आहियो त शिव बाबा जो 32 गुण वारो चित्र ठारायो अथई, हुन ते सम्झाइणो खपे कि असां में इहे 32 गुण हुजणा खपनि। हुन में बि लिखियलु हुजे सुप्रीम फादर, सुप्रीम टीचर, सतगुरु आहे। पहिरियों जॾहिं निश्चय थींदो कि सम्झाइण वारो सुप्रीम फादर आहे त पोइ संशय न लाहींदा। बाप बि करे स्थापना कोई करे न सघे। पहिरियों जॾहिं निश्चय थींदो कि सम्झाइण वारो सुप्रीम फादर आहे त पोइ संशय न लाहींदा।
त पहिरियों कंहिंखे बि ॿुधायो भई असां आत्मा आहिनि की असांजो परमात्मा बाप हीअं सम्झाईंदो आहे, बाप बि करे स्थापना कोई करे न सघे। तव्हां जॾहिं सम्झाईंदा आहियो त इहा स्थापना थिए थी न, तव्हां जॾहिं सम्झाईंदा आहियो की स्थापना थिए थी त उन्हनि जी बुद्धि में इहो ज़रूरु अचिणो खपे की हिननि खे सम्झाइण वारो केरु आहे, हिननि खे सम्झाइण वारो केरु आहे। त बाबा चवनि था पहिरियों जॾहिं इहो निश्चय थिए त संशय न ईंदो, बाप बि करे स्थापना कोई करे न सघे। तव्हां जॾहिं सम्झाईंदा आहियो की स्थापना थिए थी त उन्हनि जी बुद्धि में ज़रूरु अचिणो खपे की हिननि खे सम्झाइण वारो केरु आहे। कोई मनुष्य मात्र त ईअं चई न सघंदा की इहा राज्य जी स्थापना थिए थो, हीअ त परमात्मा बाप जो गुप्त वेश में अची करे करनि था, उहे ई चई सघंदा न। त पहिरियों बाप जो निश्चय पको कराइणो आहे। असांजो परमात्मा बाप असांखे पढ़ाइनि थो, इहा कोई मनुष्य मत न आहे, इहा आहे ईश्वरीय मत। नई दुनिया त ज़रूरु बाप द्वारा ई स्थापना थींदी न, पुराणी दुनिया जो विनाश इहे बि बाप जो ई कमु आहे। इहे निश्चय जेसि ताईं न थींदो त पुछंदा ई रहंदा की कीअं थींदो। त कोई बि असांखां कोई बि प्रश्न पुछे थो त उन्हनि खे ॿुधायो की असांखे सम्झाइण वारे जो परिचय पहिरियों ॿुधी वठो, पोइ परिचय ॾेई करे पोइ उन्हनि खे ईअं सम्झायो। हिन करे पहिरियों त श्रीमत जी ॻाल्हि बुद्धि में विहारणी पए, तॾहिं अॻियां सम्झी सघे की इहो बाप जो ई कमु आहे, इहा नई दुनिया जी स्थापना कराइण जो। बाप केरु आहे जेसि ताईं निश्चय न वेहे तेसि ताईं पुछंदा ई रहंदा की कीअं थींदो। इन करे पहिरियों श्रीमत जी ॻाल्हि बुद्धि में विहारणी पए, तॾहिं अॻियां सम्झे, न त मनुष्य मत सम्झी वठंदा। हर हिकु मनुष्य जी मत अलॻि अलॻि आहे, मनुष्य जी मत हिकु न थी सघे। हिन समय तव्हांखे मत ॾियण वारो उहो हिकु बाप ई आहे। उन्हनि जी श्रीमत ते क़ाइदे अनुसार क़ाइदे से हलणु इहे बि ॾाढो मुश्किल आहे। बाप चईंदा आहिनि देही अभिमानी ठहो, अहिड़ो सम्झो की असां भाई भाई सां ॻाल्हि था करूं त पोइ लड़णु झगड़णु कॾहिं बि न थी सघंदो। त लड़ाई झगड़ो बंदि करण जो उपाय छा आहे? ससु नुंहुं न सम्झो, ख़ुदि खे ॿार मां न सम्झो, सभु आत्मा आत्मा भाई भाई आहिनि। देह अभिमान में आयो सम्झो नास्तिक, देही अभिमानी न त उहो नास्तिक। देह अभिमान में आयो त नास्तिक आहे, देही अभिमानी न त उहो नास्तिक आहे। देही अभिमानी ठहे अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा जी यादि में रही करे हर कर्म करे त उहो आस्तिक आहे। देह अभिमान ॾाढो नुक़सानकारक आहे, जरा बि लड़दा झगड़दा त सम्झो नास्तिक आहे, बाप खे ॼाणंदा ई न आहे। क्रोध जो भूत आहे त नास्तिक ठहरियो न। बाप जे ॿारनि में भूत किथां आयो? अगरि क्रोध जो भूत कंहिंमें आहे त उहो नास्तिक ठहरियो। बाप जे ॿारनि में भूत किथां आयो? अगरि तव्हांखे क्रोध ईंदो आहे त असां इहे चई न सघंदा आहियूं की मां बाबा जो पको ॿारु आहियां, न त असां चईंदासीं असां त बाबा जा ॿार आहियूं, असां क्रोध था करूं त बाबा जी निंदा थी वेंदी न। त इन करे बाबा चवंदा आहिनि उहो आस्तिक न ठहरियो, उहो नास्तिक आहे। फल केतिरो बि चए असांजो बाप सां प्यार आहे, परंतु ईश्वर क़ाइदे जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कंदा आहिनि त उन्हनि खे रावण संप्रदाय जो सम्झणो खपे। देह अभिमान में आहे, कोई में भूत ॾिसो उहा दृष्टि ख़राबु ॾिसो त हटी वञिणो खपे। भूत जे अॻियां भी रहण सां भूत जी प्रवेशता थी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो स्वयं समर्थ बाप असां सां गॾु आहे त बि बाबा असांखे चवनि था अगरि कंहिं में भूत ॾिसो, कंहिंजी दृष्टि ख़राबु ॾिसो त हुतां खां हटी वञिणो खपे। हुन जे अॻियां भी वञण सां न भूत असां में बि प्रवेश थी वेंदो आहे। भूत में लड़ी पईंदा आहिनि, भूत में लड़ी पईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि भूत आयो त पूरो नास्तिक, देवता आहियूं त सर्वगुण संपन्न हूंदा आहिनि, उहो गुण न आहे त नास्तिक। नास्तिक वरसो थोरी वठी सघंदा, जरा बि खामी न हुजणी खपे, न त ॾाढी सज़ा खाइणी पवंदी, प्रजा में वञिणो पवंदो।
भूत सां दूरि रहणो खपे। भूत जो सामनो कयो त भूत अची वेंदो। भूत जो सामनो कयो त भूत अची वेंदो। हिते बाबा कहिड़ा भूत चईंदा आहिनि? काम, क्रोध, लोभ, अहंकार जो भूत। भूत सां कॾहिं सामनो न कबो आहे, उन्हनि सां जास्ती ॻाल्हि बि न करणी खपे। बाबा चईंदा आहिनि इहा आहे ई भूतनि जी दुनिया। त बाबा चवनि था भूत सां कॾहिं बि सामनो न करणो खपे। हीअं न असां चेक करूं कि असां में शक्ति आई आहे न आई आहे, न, उन्हनि जो सामनो न करणो खपे। भूत सां कॾहिं सामनो न करणो खपे, उन्हनि सां जास्ती ॻाल्हि बि न करणी खपे। बाप चईंदा आहिनि हीअ भूतनि जी दुनिया आहे। भूत जॾहिं जेसि ताईं निकिरे न त सजायूं बि खाइणियूं पवंदियूं। अगरि भूत असां मां न निकितो त असांखे सजायूं बि खाइणियूं पवंदियूं, पद बि पाए न सघंदासीं। लड़ाई त हिकु ई आहे न, कोई राव ठही वेंदो आहे, कोई रंक ठही वेंदो आहे। राव जी दुनिया हुई, हाणे रंकनि जी दुनिया आहे। सभिनि में भूत आहिनि। राव जी दुनिया हुई अर्थात सुठे देवी देवताउनि जी, राव मतिलबु सुठो देवी देवता आत्मा, सुठे स्वभाव संस्कार वारी, और रंक मतिलबु बुरे स्वभाव संस्कार वारी। हिन समय सभिनि में भूत आहिनि। भूत कढण जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। बाबा मुरली में ॾाढो सम्झाईंदा आहिनि, क़िस्म क़िस्म जा स्वभाव हूंदा आहिनि, ॻाल्हि न पुछो। त प्रदर्शनी आदि में पहिरियों बाप जो परिचय ॾियणो आहे। बाप केतिरो लवली आहे, उहो असांखे अहिड़ो देवता ठाहींदा आहिनि। गायन बि आहे न, मनुष्य खां देवता किए। देवता हुया सतयुग में त ज़रूरु, उन्हनि सां पहिरियों कलयुग हूंदो न। कलयुग में सभु रंग, सतयुग में देवी देवता। ये सृष्टि चक्र जो ज्ञान बि असां ॿारनि जी बुद्धि में हाणे आहे, हुते इहे ज्ञान हिन देवताउनि में रहंदो न। हाणे तव्हां नॉलेजफुल ठहींदा आहियो, पोइ पद मिली वेंदो त नॉलेज जी दरकार न आहे। इहा आहे बेहद जो बाप, जंहिंसां 21 पीढ़ी असांखे स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। ये बेहद जो बाप आहे, जंहिंसां असांखे 21 पीढ़ी असांखे स्वर्ग जो वरसो थो मिले। बाबा खां असां स्वर्ग जो वरसो था वठूं। त अहिड़े बाप खे केतिरो न यादि करणो खपे। बाबा सदैव सम्झाईंदा आहिनि कि हमेशह सम्झो कि शिव बाबा असांखे सम्झाइनि था। शिव बाबा हिन रथ द्वारा असांखे पढ़ाइनि था। उहो असांजो बाप टीचर गुरू आहे। इहा बेहद जी पढ़ाई आहे। तव्हां सम्झंदा आहियो, पहिरियों असां तुच्छ बुद्धि हुआसीं। ये नॉलेज, ये कॉलेज जो कोई खे जरा बि पतो न आहे। इन करे सम्झाइण जे समय सुठी रीति तरह सां घोटे घोटे करे सम्झायो। श्री कृष्ण जी त ॻाल्हि न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण जो कोई चरित्र आहे ई न सिवाय शिव बाबा जो। त ही खेलपालीअ जेका चरित्र ॾेखारींदा आहिनि, ये सभु शिव बाबा जा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर जा बि चरित्र थी न सघनि। चरित्र त हिकु बाप जा ई आहिनि, जो मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि, विश्व खे हेवन ठाहींदा आहिनि। तव्हां हुन बाप जी श्रीमत ते हलंदा आहियो, बाप जा मददगार आहियो न। बाप न हूंदो त कुझु बि न करे सघंदा। बाप न हूंदो त कुझु बि न करे सघंदासीं। तव्हां हाणे वर्थ नॉट अ पेनी खां वर्थ पाउंड था ठहो। हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हां सभु ॼाणे विया आहियो न। हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार असां सभु ॼाणे विया आहियूं न। त पहिरियों बाप जो परिचय ॾियणो आहे। सतयुग में देवताउनि जी बेहद जी बादशाही आहे। उन्हनि जे राज्य में ॿियो कोई बि न हुयो। हाणे त कलयुग आहे न, केतिरा ढेर धर्म आहिनि। इहा आहे ही आदि सनातन देवी, ये हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म कॾहिं स्थापना थियो, ये कंहिंजी बुद्धि में ई न आहे। तव्हां ॿारनि जी बि बुद्धि में नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहे। त पहिरियों बाप जी महिमा करे सुठी रीति सां सम्झाइणो खपे। असां ॼाणंदा आहियूं ज़रूरु बाप सां असांखे पहचान मिली आहे न। बाप चईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता मां ई आहियां। बाप चईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता मां ई आहियां। कल्प कल्प मां तव्हां ॿारनि खे राय ॾींदो आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो त आत्मा पतत खां पावन थी वेंदी। अॼु बाबा असांखे वरदान था ॾियनि,
आत्म अभिमानी भव। बाबा असांखे वरदान था ॾियनि, ॿार आत्म अभिमानी भव। बाबा चवनि था ॿिए खे बि आत्मा सम्झण सां तव्हांजी क्रिमिनल आहे न पईंदी। असांखे ॿिए खे बि आत्मा सम्झण सां असांजी क्रिमिनल आहे न पईंदी। ख़ुदि खे अॼु बाबा यादि रखिजो, बाबा असांखे कहिड़ो वरदान ॾिने, आत्म अभिमानी भव। असां आत्मा ई आहियूं न, त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करण लाइ बाबा जो इहो वरदान यादि रखिजो। घड़ी घड़ी हिनखे स्मृति यादि रखंदव, स्मृति रखंदव, बाबा जी यादि, बाबा खे बि यादि कंदा वेंदव त इहे वरदान फलीभूत थींदो वेंदो। ॿिए खे बि आत्मा सम्झण सां असांजी क्रिमिनल आहे न वेंदी। आत्मा ई शरीर द्वारा कर्म कंदी आहे। असां आत्मा आहियूं, इहे बि आत्मा आहे, इहो पको करिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों पहिरियों असां 100% पावन हुयासीं, पोइ पतित ठहिया आहियूं। आत्मा ई ॻाल्हाईंदी आहे कि बाबा अचो। आत्मा जो अभिमान पको रहणो खपे। आत्मा जो अभिमान असांखे पको रहणो खपे। ॿिया संबंध सभु भुलिजी वञणा खपनि। आत्मा ई चईंदी आहे कि बाबा अचो। आत्मा जो अभिमान पको रहणो खपे असांखे, ऐं संबंध सभु भुलिजी वञणा खपनि। असां आत्मा जो स्वीट होम में रहण वारियूं, हिते पाठ वॼाइण आहियूं। इहे बि तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। तव्हां में बि नंबरवार आहे जंहिंजी बुद्धि में रहंदो आहे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, केतिरी न ख़ुशी रहणी खपे। भॻवानु असांजो बाप टीचर सतगुरु आहे। तव्हां चईंदा आहियो असां उन्हनि जे सवाइ ॿियो कंहिंखे बि यादि न कंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि देह से देह जे सभी संबंधनि खे छॾे मामिकम यादि करो। तव्हां सभु ब्रदर्स आहियो न, कोई मञंदो आहे कोई न मञंदो आहे, त तव्हां सम्झो नास्तिक आहियूं। कोई मञंदो आहे कोई न मञंदो आहे, त सम्झो नास्तिक आहे। असां शिव बाबा जा ॿार त पावन थियणो खपनि, पावन हुजणा खपो न। बाप खे सॾु कंदा ई आहियूं, बाबा अची करे पावन विश्व जो मालिक ठाहियो। सतगुरु में त पावन हुजण जी ॻाल्हि ई न आहे। पहिरियों त इहे सम्झो कि शिव बाबा आहे, इन्हनि सां नई दुनिया स्थापना थींदी आहे। अगरि पुछे कि विनाश कॾहिं थींदो त चओ पहिरियों अलफ़ खे त सम्झो। पहिरियों उन्हनि खे ईअं सम्झायो कि शिव बाबा, इन्हनि सां नई दुनिया जी स्थापना थींदी आहे। पोइ पुछे विनाश कॾहिं थींदो त चओ पहिरियों शिव बाबा खे त सम्झो। अलफ़ खे न सम्झो त पुठियां जी ॻाल्हि ॿुधी में कीअं वेंदी। असां सत्य बाप जा ॿार, सत्य ॻाल्हाईंदा आहियूं। असां कोई मनुष्य जा ॿार न आहियूं, असां शिव बाबा जा ॿार आहियूं। भॻवानु वाचे भॻवानु हुनखे चइबो आहे जो सभी ब्रदर्स जो बाप आहे। भॻवानु केरु हूंदो आहे जो सभी आत्माउनि भाइनि जो, ब्रदर्स जो बाप आहिनि। मनुष्य पंहिंजे खे भॻवानु कहलाए न सघनि। भॻवानु त निराकार, उहो बाप टीचर सतगुरु आहे। कोई मनुष्य बाप टीचर सतगुरु थी न सघे। कोई बि मनुष्य कंहिंजी सदगति न करे सघे। सदगति अर्थात सुख शांति जो वरसो न ॾेई सघे। सुख शांति जी दुनिया स्थापना न करे सघंदो आहे। दुनिया में कोई बि मनुष्य भॻवानु न थी सघंदो आहे। बाबा आहे पतित पावन, पतित ठाहींदो आहे रावण। बाक़ी इहे सभु भक्ति जा गुरू आहिनि। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। जो ईंदा आहिनि उहा आस्तिक त ठहींदा। इहे बि सम्झंदा आहियो जो हिते ईंदा आहिनि उहे आस्तिक त ठहींदा। बेहद जे बाप वटि अची करे निश्चय कंदा कि असांजो बाबा टीचर सतगुरु आहे। जॾहिं कंप्लीट दैवी गुण अची वञनि त लड़ाई बि लॻंदी। त लड़ाई लॻण में देरी छो आहे? छो जो असां में अञा पूरा दैवी गुण न आहिनि। समय अनुसार तव्हां ख़ुदि सम्झंदव कि हाणे कर्मातीत अवस्था खे पहुची विया आहियूं। हाणे कर्मातीत अवस्था किथे थी आहे? हाणे ॾाढो कमु आहे। ॾाढनि खे पैगाम ॾियणो आहे न, बाप सां वरसो वठण जो त सभिनि खे हक़ु आहे।
हाणे त लड़ाई आहे जोर सां थींदी, पोइ इहे हॉस्पिटल डॉक्टर आदि कुझु न रहंदा। बाप ॿारनि जे सम्मुख सम्झाइनि था कि तव्हां आत्मा आहियो, 84 जन्म शरीर धारण करे पंहिंजो पाठ वॼाईंदा आहियो। बाप ॿारनि खे सम्मुख सम्झाइनि था कि तव्हां आत्मा आहियो, 84 जन्म शरीर धारण करे पंहिंजो अलॻि अलॻि पाठ वॼाईंदा आहियो। त बाबा चवंदा आहिनि कि इहे बि असां वीचार करूं कि ॾिसो मां आत्मा आहियां, मां कीअं अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ वॼाए करे हाणे हिन शरीर में वेठी आहियां अची करे। त मुंहिंजी आत्मा जा न केतिरा किसा हिसाब किताब हूंदो भई थींदो न। कई माण्हू ॾाढो कर्ज़ु वठंदो आहे त उहो धीरे धीरे पंहिंजो चुकतो कंदो वेंदो आहे, हुन अनुसार उहो कर्म कंदो वेंदो आहे कि मूंखे सभु पंहिंजो कर्ज़ु चुकतो करिणो। त असांखे बि वीचार करिणो खपे कि मुंहिंजो अञा घणनि सां हिसाब किताबु हूंदो जो मूंखे चुकतो करिणो आहे। त ओतिरो असांखे बाबा जी यादि में रहणो आहे। अञा केतिरो मूं में मुंहिंजी आत्मा जे अंदरि रावण जी प्रॉपर्टी आहे, उहो सभु कढणी आहे न, बाबा खे ॾियणी आहे न, ऐं बाबा खां वरसो वठिणो आहे न। त कंहिंजा 70-80 जन्म बि हूंदा। हाणे ॼाणियो त सभिनि खे आहे, हाणे वञिणो त सभिनि खे आहे, विनाश त थियणो ई आहे। अपवित्र आत्मा त मथे वञी न सघे, पावन थियण लाइ बाप खे ज़रूरु अचिणो पए, महिनत आहे न। पावन ठहिण जे लाइ बाप खे ज़रूरु यादि करिणो आहे, इहा महिनत आहे। ॾिसो असांजो बाबा असांखे स्मृति अचे पोइ भई बाबा खे यादि, बाबा चवंदा आहिनि न मूंखे कोई स्थाई यादि कंटिन्यूस यादि न करे सघंदो, छोजी अगरि कंटिन्यूस यादि करे त हिकु ॾींहं में कर्मातीत ठही वञे। हिकु ॾींहुं बाबा में त एतिरी शक्ति आहे, हिकु सेकेंड में ई सभु क्लीन। लेकिन बाबा ॿुधाई न कि अञा ॾाढनि खे पैगाम ॾियणो, अञा सेवा करणी आहे न। भई असांखे त मिली वियो, असां त बाबा खे यादि करो, लेकिन असां कर्मातीत ठही वेंदासीं पोइ त असांखे कंहिंजो मुंहुं बि ॾिसण जी इच्छा न थींदी, न ई बाबा अलाउ कंदा। ब्रह्मा बाबा जी आत्मा कर्मातीत थी वई त कीअं तुरंत बाबा खे सॾु कराए छॾी। पोइ अहिड़ी शुद्ध आत्मा खे हिन सृष्टि ते रहण जी दरकार ई न आहे। अहिड़ी शुद्ध आत्मा खे हिन पतित सृष्टि ते रहण जी दरकार ई न आहे न। लेकिन पोइ सेवा कीअं कंदासीं? हिन करे असांखे बाबा चवंदा आहिनि तव्हां रेडी रहो, असां में सभु गुण इहे सभु हुजणा खपनि। लेकिन उहा स्थिति असांजी अंत हाणे बि असांखे तयारी त करे रखणी आहे, पंहिंजी हुन स्थिति खे करे करे मर्ज करिणो आहे। लेकिन पोइ मर्ज करे सेवा बि करणी आहे। अपवित्र आत्मा वञी न सघंदी आहे, पावन थियण लाइ बाप खे ज़रूरु अचिणो पए, महिनत बाप खे ज़रूरु यादि करिणो पए। 21 जन्मनि जे लाइ स्वर्गवासी ठहिणो आहे, कोई घटि ॻाल्हि आहे छा? मनुष्य त चई ॾींदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो। अरे स्वर्ग आहे किथे? कुझु बि सम्झदा न आहे, कुझु बि सम्झदा न आहिनि। स्वर्ग आहे किथे? तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे कि भॻवानु असांखे पढ़ाइनि था, विश्व जो मालिक था ठाहिनि। ख़ुशी हिकु थींदी आहे, स्थाई बि थींदी आहे, अल्पकाल जी। त असांखे सदा ख़ुशी रहणी खपे, सदा इहे यादि रहणो खपे कि असां विश्व जा मालिक था ठहूं। स्थाई ख़ुशी हुजणी खपे, अल्पकाल वारी ख़ुशी न हुजणी खपे। बाबा चवनि था पढ़ंदव पढ़ाईंदव न त ख़ुशी छा थींदी? ऐं असांखे ख़ुशी कॾहिं थींदी? जॾहिं असां ज्ञान धन धारण करे ॿियनि खे बांटंदासीं। असांखे ख़ुशी कॾहिं थींदी आहे? जॾहिं असां ज्ञान धन धारण करे ॿियनि खे बांटंदासीं। आसुरी गुणनि खे भॼाइणो आहे। बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि, कर्म भोग केतिरो आहे। जेसि ताईं कर्म भोग आहे त इहा निशानी आहे, अञा ताईं कर्मातीत अवस्था आई न आहे। जेसि ताईं कर्म भोग आहे तेसि ताईं इहा निशानी आहे कि अञा ताईं कर्मातीत अवस्था आई न आहे। हाणे महिनत करणी आहे, कोई बि माया जा तूफ़ान न अचनि असांखे। हाणे महिनत करणी आहे, कोई बि माया जो तूफ़ान न अचिणो खपे असां वटि।
ये असांखे महिनत करे पुरुषारत करे पंहिंजी अहिड़ी स्थिति ठाहिणी आहे। ऐं कल्प पहिरियों बि ठही आहे, हाणे बि ठहींदीसीं, ठही वई आहे। हीअं हमेशह चओ, मुंहिंजी त कर्मातीत अवस्था ठही वई आहे, सभु पाप कर्म सां मां मुक्त थी वई आहियां, सभु माया ते विजय प्राप्त करे छॾी आहे। मां त माया जीत, प्रकृति जीत, कर्मातीत आत्मा है। माया जीत, प्रकृति जीत, कर्मातीत आत्मा। ॿारनि खे इहे निश्चय आहे की बाप असांखे अनेक बार मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। इहे ॿुधी में अचे त बि ओहो सौभाग्य, ऊच पद, इहो बेहद जो वॾो स्कूल आहे न, उहो थींदो आहे हद जो नंढो स्कूल। बाप खे त ॾाढो तरस पईंदो आहे, कीअं सम्झायां, कोई सां त हाणे ताईं बि भूत निकिता न आहिनि। दिलि सां चढ़ण बदिले जे दिल ते चढ़ण जे बदिले किरी पईंदा आहिनि। कई ॿारनि खे तयारु, कई बच्चनि खे तयारु थियनि थियूं, कई ॿार त तयारु थियनि था अनेकनि जो कल्याण करण लाइ। कई ॿार त तयारु थियनि था अनेकनि जो कल्याण करण लाइ। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कोई बि ॻाल्हि ईश्वर क़ाइदे जे ख़िलाफ़ न करणी आहे। कंहिंमें बि अगरि भूत जी प्रवेशता या दृष्टि ख़राबु आहे त हुनजे साम्हूं खां हटी वञिणो खपे, हुनखां जास्ती ॻाल्हि न करणी खपे। ॿियो आहे स्थाई ख़ुशी में रहण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो। स्थाई ख़ुशी में रहण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। पर जेतिरा ज्ञान धन धारण करे ॿियनि खे धारण कराईंदव, पढ़ाईंदव, ओतिरो ख़ुशी थींदी। आसरी गुण खे कढी दैवी गुण धारण करे आस्तिक ठहिणो आहे। स्थाई ख़ुशी में रहण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। आसरी गुणनि खे कढी दैवी गुण धारण करे आस्तिक ठहिणो। वरदान, निश्चय और नशे जे आधार सां हर परिस्थिति ते विजय प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। योग द्वारा हाणे अहिड़ी सिद्धि प्राप्त करो जो अप्राप्ति बि प्राप्ति जो अनुभव कराए। निश्चय और नशे हर परिस्थिति में विजयी ठाहे दे। योग द्वारा हाणे अहिड़ी सिद्धि प्राप्त करो जो अप्राप्ति बि प्राप्ति जो अनुभव कराए। मतिलबु कोई चीज़ असां वटि न बि आहे, जे सम्झो असां वटि शक न आहे, लेकिन असां बाबा जी यादि में बिना शक जी चीज़ियूं बि असांखे मिठियूं लॻनि। अप्राप्ति भी प्राप्ति जो अनुभव कराए। निश्चय और नशे हर परिस्थिति में विजय ठाहे ॾे। ईअं ई कोई बि अहिड़ी परिस्थिति अचे जंहिंमें असांखे लॻे थो, दुनिया वारनि खे लॻे थो हिननि खे अप्राप्ति आहे, लेकिन असांखे निश्चय और नशो अहिड़ो हुजे कि असांखे हुन में बि प्राप्ति नज़र अचे। अॻियां हली करे अहिड़ा पेपर बि ईंदा जो सुखी रोटी बि खाइणी पवंदी, लेकिन निश्चय और नशो योग जी सिद्धि जी शक्ति सुखी रोटी खे बि नर्म ठाहे ॾींदी। मतिलबु असां अगरि सोचो असां वटि रोटी न आहे, बाबा त चईंदा आहिनि मां पंहिंजे ॿारनि खे दाल रोटी ॾींदमि, लेकिन सम्झो असां वटि अॼु रोटी न आहे, सुखी रोटी आहे, त असांखे संशय ईंदो, असांजो बाबा से निश्चय टुटंदो। बाबा वटि, ब्रह्मा बाबा वटि बि पेपर आयो न, त ॾिसो ब्रह्मा बाबा साकार में जो बि बाबा कर्म करे ॾेखाई त उहा असांजे लाइ जीअं सैंपल आहिनि। असांखे इन करे ब्रह्मा बाबा जे बारे में सभु ज्ञान ॻाल्हियूं बाबा चईंदा आहिनि न, पढ़ो ॿुधो, त छा थींदो, कॾहिं बि असांखे अहिड़ो पेपर बि अची वियो त असांखे तुरंत यादि अची वेंदो, अरे ब्रह्मा बाबा जो बि त अहिड़ो पेपर थियो हुयो न, बैगरी पार्ट आयो हुयो, लेकिन बाबा हुन, जबकि हुन में त साकार बाबा हुया,
त बि अहिड़ो पेपर आयो। त मतिलबु इहो पेपर बाबा असांखां वठंदा आहिनि। त इन करे न बाबा चई न ब्रह्मा बाबा खे फॉलो करो त जल्दी कर्माती ठही वेंदा। त ईअं बाबा जी हर ॻाल्हि खे बुद्धि में धारण करे रखो त असां वटि असांखे त कोई महिनत ई न करणी आहे। जबकि ब्रह्मा बाबा जे समय त कोई सैंपल ई न हुयो, लेकिन ब्रह्मा बाबा ज्ञान जी शक्ति सां बुद्धि जी लाइन क्लियर हुई बाबा सां गॾु, त हर पेपर में पास विद ऑनर्स थी विया, परेशान न थिया। त उहे ई बाबा असांखे चवनि था कि अगरि निश्चय ऐं नशो योग जी सिद्धि हूंदी त सूखी रोटी खे बि नर्म ठाहे ॾींदो, परेशान न थींदो। तव्हां सिद्धि स्वरूप जी शान में रहो त कोई बि परेशान असांखे करे ई न सघंदो। कोई भी साधन आहे त आराम सां यूज़ करो, लेकिन समय ते धोखो न ॾे, ये चेक करो। कोई भी साधन आहे त आराम सां चेक करो, लेकिन उहा साधन असांखे समय ते मतिलबु उहा साधन जे न हूंदे हुए असां धोखो खाई वठूं, इहो असांखे ध्यानु रखणो आहे कि उन साधन जे न हूंदे हुए असांजी स्थिति, असांजो निश्चय नशो ऐं योग टुटे न, असां परेशान न थियूं। स्लोगन आहे निमित ठही यथार्थ पाठ वॼायो त सर्व जी सहयोग जी मदद अवश्य मिलंदी। असांखे निमित ठही यथार्थ पाठ वॼायो त सर्व जी सहयोग जी मदद अवश्य मिलंदी। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ते स्थिति जो अनुभव करो। कहिड़े बि कार्य में नवीनता जी इन्वेंशन जे लाइ एकाग्रता जी आवश्यकता हूंदी आहे, चाहे लौकिक दुनिया जी इन्वेंशन हुजे चाहे आध्यात्मिक इन्वेंशन हुजे। एकाग्रता अर्थात हिकु ई संकल्प में टिकी वञो, हिकु ई लग्न में मग्न थी वञो, पंहिंजी शांति स्वरूप स्थिति में स्थित थी वञो। हिन सां बुद्धि जो भटकण सहज ई छुटिजी वेंदो। देह ऐं देह जी दुनिया सहज ई भुलिजी वेंदी। डबल लाइट फरिश्तो स्थिति जो अनुभव थियण लॻी वेंदो। कीअं थींदो? एकाग्रता जी शक्ति सां हिकु ई संकल्प में टिकी वञो, हिकु ई लग्न में मग्न थी वञो, पंहिंजी शांति स्वरूप स्थिति में स्थित थी वञो। हिन सां बुद्धि जो भटकण ई छुटिजी वेंदो। देह ऐं देह जी दुनिया सहज भुलिजी वेंदी ऐं असां छा ठही वेंदासीं? डबल लाइट फरिश्तो ठही वेंदासीं। त डबल लाइट फरिश्तो ठहिण लाइ असांखे छा करिणो आहे? एकाग्रता अर्थात हिकु ई संकल्प में टिकी वञो, हिकु संकल्प करो, मां आत्मा बाबा जी संतान, हुन ई लग्न में मग्न थी वञो, पंहिंजी शांति स्वरूप स्थिति थी वञे। हिन सां बुद्धि जो भटकण बंदि थी वेंदो। ॿियो, देह ऐं देह जी दुनिया सहज भुलिजी वेंदासीं असां। डबल लाइट फरिश्तो थी वेंदासीं असां। डबल लाइट फरिश्तो थी वेंदासीं। त हिन रीति अॼु असांखे फरिश्तो कीअं ठहिणो आहे? हिकु संकल्प, एकाग्रता जी शक्ति द्वारा हिकु संकल्प में टिकी वञो, हिकु जी लग्न में मग्न थी वञो, बसि। त असांजी बुद्धि बि भटकण बंदि थी वेंदी, शांत स्थिति बि थी वेंदी ऐं देह जी दुनिया बि भुलिजी वेंदासीं। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो,